बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद राणे जी ॻाल्हि दरअसल हक़ीक़त में हीअं आहे त मोहम्मद राजा नंद बादशाह जी न्याणी हुई। राजा नंद हिंदू बादशाह हुयो, वक़्त जो बादशाह हुयो, अमीर हुयो। हुनखे 5 न्याणियूं ॿियूं बि हुयूं, पर हीअ न्याणी जेका तमामु सभिनी न्याणियुनि खां हसीन तरीन न्याणी हुई ऐं पीउ जी बि तमामु प्यारी ऐं दादुली हुई। भाऊ ॻाल्हि असुल हीअ आहे त राजा नंद बादशाह पंहिंजे शौक़ु शिकार जे लाइ, ही वॾा अमीर माण्हू जेके शौक़ु शिकार कंदा ते तीर कमान ते कंदा। अॼु बि असांजे वक़्त में तीर कमान जो शिकार थींदो आहे, पोइ केतिरा दोस्त पखी बि मारे ईंदा आहिनि। अॻे वक़्त में त हरण गॾ जो बि तीरनि ते शिकार बादशाह कराईंदा हुया। हीउ राजा नंद बादशाह हिकिड़े जाड़े पंहिंजे घर खां निकिरी शौक़ु शिकार जे इरादे सां निकिरी ऐं हिकु दरिया जो किनारो ॾेई पियो अचे। दरिया जे किनारे सां हिनखे हिकु जानवर ॾिसण में आयो जेको दरिया पार कंदो पियो अचे ऐं उन में अहिड़ो त को हिनखे इसरार ॾिसण में आयो जो पाणी परे थींदो पियो वञे, उहो जानवर पंधु कंदो हिन भर ॾे ईंदो अचे पियो। हिनखे ॾिसण में आयो त हीअ कहिड़ी शइ आहे जो हिन में इसरार आहे जो हीउ पाणी दरिया जो परे थो थिए, हीउ सुके ते पंधु कंदो थो अचे। हीउ हुनजो इंतज़ारु करणु लॻो, बीह चई त ॾिसां त हिन में आहे कहिड़ी शइ इंतज़ारु आहे। हिन जे लॻभॻि वेझो नज़दीक जेॾी महिल उहा शइ पहुती, उहो जानवर हिनखे ॾिसण में आयो त जानवर हो हिकिड़ो मिरू क़िस्म जो। मिरू खे तव्हां ॼाणो था, अॼु बि मिरू जा शिकार के खपती कनि था पिया। मिरू हिकिड़ो ॾुखियो जानवर बि आहे ऐं हैबतनाक बि आहे ऐं उन जानवर खे ॾिसी करे वेही रहियो, तीर कमान कच्छ में भरे। जॾहिं हू किनारे सां वेझो थियो, हिन भरे तीर कच्छ मां जॾहिं उन जानवर खे हयो त हुनखे वञी हिकु मग़ज़ में लॻो। तीर ज़ोर सां लॻल हुनखे घाव करे वियो, उहो फटकी वञी कपर ते किरी पियो। हाणे हुन ॾे वञी मथां ॾिसणु लॻो त ॾिसां हिन में कहिड़ो इसरार आहे। पोइ हिन पंहिंजे खीसे मां हिकिड़ो चाकू हुओसि, छो त शिकार करण वारनि खे चाकू हूंदा आहिनि, औज़ार संबर साल सॾु हूंदो आहे त को शिकार कयूं त को मथां असांखे कल लाहिणी पए या कूड़ू पए या सीर ॼणी पए। पोइ हिन हुन मिरूअ जा उर्दबा कटणु लॻो, पेर खां वठी पुछ खां वठी चंबनि खां वठी सॼी जान जा उर्दबा टुकड़ा टुकड़ा कंदो उन पाणीअ में दरिया जे में विझंदो पियो वञे त ॾिसां त हिन में इसरार कहिड़ी शइ में। भाऊ सॼी जानवर जी जान कपे टुके हिन जॾहिं पाणीअ में उछलाई, पोइ बि हिनखे इसरार जो पतो कोन पियो पए। पछाड़ी मुंडीअ ते जॾहिं पहुतो त उन मुंडीअ मां ॾंद भञंदो उछलाईंदो पियो अचे। जॾहिं ॿटी कढी आयो त हिकिड़ो ॾंद मां अहिड़ो इसरार थियो जो ॾंद पाणीअ में पियो त पाणी परे थी वियो। जॾहिं पाणी परे थी वियो त हिनखे पक थी त ॿिनी इसरार आहे त इन ॾंद में आहे। इहो ॾंद बिना कम जी शइ आहे। इहो मां हथी को करे रखां त कॾहिं वक़्त सिर मूंखे मथां कम में अचे। इन बादशाहनि मां ख़तरा बि हूंदा हुआ। तंहिं दौर में बादशाह जो जेकॾहिं कंहिं समत में या सिधो कमकार न कयो चयो न कयो त हुन सां जंग लॻी पवंदी, जहिड़ो टुटी वेंदो। पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं बादशाहनि खे ज़हन में रखणियूं पवंदियूं आहिनि। हुन सोचियो त हाणे हीउ ॾंद में इसरार आहे, हिन ॾंद ज़रिए छो न मां पंहिंजो को खज़ानो खणी हिफ़ाज़त में रखी छॾियां, जो सुभाणे का जंग बंग लॻे जहिड़ो थिए मूंखे इहा पंहिंजी मिल्कत दौलत कम त वक़्त ते अचे। हीउ आयो ॾंद खणी पंहिंजे घर संभाले रखे, पंहिंजे कंहिं बि घर जे भातीअ सां ॻाल्हि न कई त को हीउ ॾंद रखां थो, इहो तव्हां न खणिजो। ही पंहिंजे दिल में
इहा ॻाल्हि टले करे पंहिंजी मिल्कत खज़ानो खणी हिकु वॾी खली हिन वटि हुई, जंहिंमें बंदि करे काबू करे उन ॾंड ज़रिए वञी विच दरिया में हिकिड़ो पथर वॾो खयो हुयो, उन विच दरिया में रखी करे उहो पथर पाण मथां उन पंहिंजे खज़ाने जे रखी छॾे, मिटड़ी ॾेई छॾे, पाणी जे हिन ॾंड जे सिर सां परे पियो थिए त हो त सुकीअ पेरे पियो कमु करे। जॾहिं पंहिंजो खज़ानो पंहिंजे बामंद में महफ़ूज़ करे रखी आयो, उन सिधाईअ ते हिन हिकिड़े वण जो निशान बि रखियो त हीउ वण आहे, हिन वण खां लही वेंदुसि ऐं मोटी बि ईंदुसि। इहो ॾंडु खणी हीउ वरी पंहिंजे घर आयो। पोइ 5-15 ॾींहं हीउ पंहिंजी मिल्कत जो सुध समां रखणु ज़रूरु ईंदो ऐं ज़रूरु 5 रुपया जेके हिनखे खपंदा हुआ ज़रूरी सामान लाइ त वरी उहो खयो ईंदो, ॿिया अमाउंट रखियो ईंदो। अहिड़े तरीक़े सां पियो ईंदो हिकिड़ो ॾिहाड़ो जो ख़ुदा जो हीउ पंहिंजे मिल्कत जी दौलत जी समा रखियूं वापसि पियो अचे त हिकिड़ो फ़क़ीर किनारे सां अचे पियो। उन फ़क़ीर ॾिठो हिनखे, यार हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, दरिया जो पाणी बि तार आहे, दरिया मौज मस्तीअ में बि आहे, पोइ बि हे पंधु ते थो अचे। यार दुनिया त चपे पई थी ॿेड़नि ते, दुनिया त बतेलनि ते थी हले, हिनखे को ॿियो बि स्वर कोन्हे, हीउ पंधु कंदो थो अचे। हिनखे अजब लॻो, फ़क़ीर बि हिनखे ॾिसणु लॻो, शायदि वटि ॾिसां त हिन में कहिड़ो इसरार आहे। जॾहिं हीउ भाऊ दरिया मां निकिरी किनारे ते चढ़ियो, किनारे ते चढ़ी त पोइ हिकिड़ी दिलि जी हुनजी ख़वाहिश हुई, उन ॾंड जहिड़ी शइ खे कढी हथड़नि ते हाणे खुॾाईंदो पियो वञे, छो त इहा ॾंड हुनजी हिफ़ाज़त में पियो मिल्कत रखे। हिन फ़क़ीर ॾिठो, यार आहे त हॾ जहिड़ी शइ, आहे त नंढड़ी ॾंड जहिड़ी शइ, शायदि हिनखे को ॾंडो आहे जंहिंजे करे पाणीअ में अचे बि थो वञे बि थो। फ़क़ीर सोचियो त इहा हिनजी कम जी शइ आहे, पर इन खां कीअं हथु कयां, हीअ का क़ीमा वारी आहे जो सुवालु कनि बादशाह खे त मूंखे ॾींदो कोन, पर कंहिं टल सां इहा मां इन वटां कढां। फ़क़ीर छा कयो, 5 ॼणा तरसी करे बादशाह जी जात तलाश रखे त बादशाह काॾे निकिरी वञे। हिनखे ख़बर पई त बादशाह कंहिं ॿिए साध सां निकिरी वियो आहे, परे कमु कंहिं सां कार सां निकिरी वियो आहे। पोइ हिन फ़क़ीर छा कयो, अचे बादशाह जी दरबार ते, दर ते वेही सेन आई त ॾाढा फ़क़ीर तव्हां ॾे आयो आहे, हीउ फ़क़ीर जो ढारो ढरे थो, तव्हां वटि हिकिड़ी ख़ौफ़नाक शइ आहे, इहा बाबा कढी छॾियो। फ़क़ीर जे आवाज़ ते राणी हिन ते ख़ैरु मोकिलियो, फ़क़ीर ख़ैरु न खयो। फ़क़ीर चयो, बाबा हिन जो को बादशाह जेको आहे, हिन जो को पुटु हुजे या को घर जो भाती हुजे, उहो अचे त मां हिन सां का दिलि जी हक़ीक़त कयां। हीउ बादशाह वॾे खासरे में पवण वारो आहे, हीउ बादशाह वॾे नुक़सान में अचण वारो आहे। बादशाह जे घर बानी वञी हक़ीक़त कई, बानी नौकरियूं रखंदा न बादशाह, बानी वञी हक़ीक़त कई। राणी जेका मूमल हुई उहा निकिरी आई। फ़क़ीर छा चवणा तुंहिंजो, तूं छो कोन थो ख़ैरु वठी? बाबा मूंखे ख़ैर जी ज़रूरत कोन्हे, 5 तरफ़ पिनी आयो आहियां, अलाह जे नाले ते मूंखे मिलियो गंज आहे, पर मुंहिंजो धारो इहो थो ॿुधाए त तव्हांखे चंद ॾींहंनि में हिकिड़ो तव्हांखे गरबलो थींदो, पोइ तव्हांखे नुक़सान में हू विझी वेंदा। तंहिंजे करे मां तव्हांखे इहा थो ॻाल्हि कयां, सची पची थो तव्हांखे चवां त तव्हां वटि हिकिड़ी अहिड़ी शइ आहे, इहा कढो न त तव्हां नुक़सान में वेंदव। छा कहिड़ी ॻाल्हि आहे असां वटि? बाबा हिकिड़ी ॾंड जहिड़ी शइ तव्हां वटि घर में आहे, इहा जेसे हॾ जहिड़ी शइ आहे, इहा न कढंदव तव्हां नुक़सान में वेंदव, तव्हांजी दुनिया दौलत लुटे फुरे तव्हां खां खसे वेंदा, थी सघे त तव्हांजा के 2 माण्हू बि मरी पवनि। मूमल जॾहिं इहो फ़क़ीर जो अहवालु ॿुधो त मूमल खे बि थोरो ख़्यालु थी पियो त हीउ फ़क़ीर त को सची पची थो कहाणी असांखे ॿुधाए। मूमल आई, अचे पंहिंजे मुंहं सां पंहिंजे घर जी तलाश रखणु लॻी, ॻोल्हण लॻी त अहिड़ी शइ भला मन मूंखे हथु अचे, रखी त मुंहिंजी कान्हे, बाबा जी रखियल आहे, पर मन अची वञे। मूमल जांच पड़ताल कंदी कंदी अचे, आई हिकिड़े कॿट जे मथां, त उन कॿट जे मथां हिकु डबली पियल हुई, उन डबलीअ मां हिकिड़ो ॾंडु पियल हो।
चई रब न भुलाए त इहा ई शइ आहे मूं महिल खणी सिधो आई फ़क़ीर वटि फ़क़ीर हीअ शइ त कान्हे चई ओ जीजा इहा ई शइ आहे इहा ई त शइ आहे मुंहिंजो धारे इहा पे ॿुधाई हाणे इहा तव्हां बाबा कढी छॾियो तव्हां ख़ैर ख़ुबीअ सां रहंदव तव्हां इज़त आबरूअ सां रहंदव हाणे अलाह तव्हांजो हामी आहे तव्हां कोई बि ॻाल्हि जो ख़तरो न सम्झो दिलि जा करे बाबा सुकून सां वियो बसि हाणे मां हलां थो बाबा तव्हां बेखुट के थी रहिजो फ़क़ीर उहो ॾंड जहिड़ी शइ खयूं सिधो ई ॿ वारो वाई पहुचे जीअं आयो की ॾिसांसि त मां बि आज़माए जीअं बादशाह पियो आज़माए फ़क़ीर इरादो करे ऐं उन ई वण खां सिधो ॾंड हथ में करे निकितो त पाणी परे थी वियो हीउ पंधु पियो हलंदो आयो जॾहिं सिध कयूं अचे पियो त विच दरिया में हिकिड़ो वॾो पथर हिनखे ॾिसण में आयो उन पथर खे छिड़काए हिन पासो ॼाणायो त हिकिड़ी खली हुई जेका नाणे सां दुलियान सां भरियल हुई बूट ॿधल हुयुसि उनखे खणी हिन ॾिनो कुल्लो जॾहिं कुल्लो ॾेई ॿाहिरि कढी आयो पंहिंजे मुंहुं फ़क़ीर वञी पंहिंजे घर खोले ॾिसे त हीरा जवाहर लाल नाणो रोक जेवर सभु कुझु हिन में आया फ़क़ीर सोचियो त ॿेड़ी हाणे हितां पंहिंजी टप ॾेई पटियूं जो सुभाणे मटा को असांजी वरी पुछा करे फ़क़ीर या मिलकत कयूं कंहिं ॿिए मुल्क वायूं हलियो जॾहिं राजा आनंद बादशाह पंहिंजो दौरो करे मोटी पंहिंजे माला ते अचे हिनखे ख़्यालु थियो त मां छो न वरी भला 2-3 ॾियारा थी विया चकरो बि ॾेई अचां ऐं पंहिंजी दुनिया खज़ाने खे बि ॾिसी अचां के ज़रूरु 5 रुपया बि वरी खणी अचे पंहिंजे ख़र्च पखेले रखां राजानंद बादशाह पंहिंजे मुंहं सां उथी करे पंहिंजे घर में ढुमावण लॻो ॻोल्हण लॻो जाचा करण लॻो हीउ वटे पियो ॻोल्हा कंदो आख़िर हिन ॾे न्याणी आई बाबा छा पियो थो ॻोल्हे अमां हुते का शइ मूं रखी पर लभे कान थी आहियां पीर सन पर दिमाग़ मुंहिंजो कमु करे कोन थो पर मन लभी वञे रखी त हिते अथमि पर ज़हन ते नथी अचे बाबा शइ कहिड़ी हुई बाबा उहा हिकिड़ी ॾंड जहिड़ी शइ हुई दॿड़ीअ में रखे की बाबा या त मां 3 ॾियारे फ़क़ीर खे ॾेई छॾियो जॾहिं मूं महिल पंहिंजे पीउ खे इहो ॿुधायो त इहा ॾंड जहिड़ी शइ त दॿड़ी वारी मां फ़क़ीर खे ॾेई छॾिया फ़क़ीर खे मूंखे डारो धरे ॾिने चए पियो तव्हांखे इहा नुक़सानकार शइ आहे कढी ॾियो तो असांखे ॿुधाए बि कोन्हे त कोई न इहे कहिड़े कम जी शइ आहे मां त फ़क़ीर खे ॾिनी फ़क़ीर खणी वियो जॾहिं मूं महिल जो इहो आवाज़ु राजानंद ॿुधो त राजानंद खे दौरो पवणु लॻो ठड़की राजानंद वञी हेठि फ़ाक़ो कयो हिन जो न्याणियूं हिन जे घर वारी सभु मेल करे ॿचा हिन जा मिड़ी आया हिनखे तरियूं पेर महटे सटे पाणी चंडा हणी हवा हणी हिनखे सामत में आंदो बाबा ॻाल्हि कंद आहे छा कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हां त मुंहिंजी हर तबाही करे छॾी बाबा तबाही छो कई असां छा कहिड़ो नुक़सानु कयो आहे हिन में इसरार कहिड़ो आहे ॻाल्हि सही कोन ॿुधाई बाबा इहा इसरार वारी शइ हिन में करामत हुई ॾंड में इन ज़रिए मूं पंहिंजो धन दौलत मिल्कत खज़ानो खणी वञी मां हिफ़ाज़त में रखी आयो हुयुसि दरिया जे पेट में तव्हां इहो फ़क़ीर खे ॾिनो फ़क़ीर खणी वियो असांजी दौलत वई वरी फ़क़ीर नथो खणी वञे फ़क़ीर खे न बि लभे पर मां कीअं ॻोल्हींदुसि मूंखे त ख़बर कान पवंदी मां हिन दरिया में ॿुॾी वेंदी पर मूंखे पका जेको फ़क़ीर तव्हां खां इहा शइ कढी मां सम्झां त फ़क़ीर दुनिया में खणी वियो मूं महिल लिखी पढ़ी हुई होशियारु हुई सोणी हसीन शहज़ादी हुई मूं महिल हिनखे दिलदारी ॾिनी बाबा अहिड़ी दुनिया खां तोखे मां चवणु ॾियां पोइ त बसि न छो घबराए इन ॻाल्हि जी का तूं ग़लती न कर बाबा मूं महिल उन दौर में जवान हुई हसीन शहज़ादी हुई जादूअ जा आसरात ॼाणंदी हुई हुन जेको उस्ताद क़ाबिलकार हुयो जेको जादूअ जा वर्ड हिनखे पढ़ाए पका करे वियो पोइ हिन छा कयो बाबा तूं हाणे सब्र कर 2-3 ॾियारा अलाह ॾिनो सभु कुझु आहे मां इन खां तोखे चवणी दुनिया थी करे ॾियां मूं महिल पंहिंजे उस्ताद ॾे पैगाम कयो त मूं वटि जल्दी अचे ऐं 2-3 शागिर्द पंहिंजा वठी वञो छो त मुंहिंजो कमु अहिड़ो आहे तो वटि तोखे 2-3 ॾींहं मूं वटि लॻी वेंदा उन पंहिंजे उस्ताद खे घुराए वरितो उन सां दिली हाल अहिवाल कयो त असां सां थी वियो आहे धोखो बाबे जी मिल करे वई हड़ाई चट थी
हाणे बाबू आहे परेशान असां न्याणे जो पीउ बि हिकिड़ो हाणे ॿी वार वसीलो बि कोन्हे हेज मरी पियो त असां कंहिंजो थींदियूं तंहिंजे करे मूं बाबे खे दिलासो ॾिनो आहे त बाबा तूं ग़लती न कर 3 ॾींहंनि में मां तोखे चवणी दुनिया करे थी ॾियां हाणे इन जे लाइ तोखे सोचणो पवंदो छा करणो पवंदो मां त इहो इरादो कयो आहे त हिकु काकमल ठहिरायूं उन काकमल में जादूअ जा तासरा त रखूं ऐं हिकिड़ा मुंशी बि कयूं मैनेजर बि कयूं हिकिड़ो बैंक में रखूं उन में हर शइ शहर जूं बाज़ारियूं बि बनायूं पर हूंदो तिलसम सॼो जादूअ जो बाक़ी माण्हू मुंहिंजा बि इन में हूंदा तूं रुॻो इहो जादूअ जो असांखे अहिड़ो नमूनो करे ॾे जो जेको माण्हू अचे त उहो या त ख़ौफ़ में अंदरि मरी वञे या ॿाहिरि वञे त बि चरियो थी वञे ओटार हिन खे पंहिंजी दिलजा ॾिनी पंहिंजे मालात खां 5 नंबर पासे ते हिननि हिकिड़ो पलवेड़ो अॾायो उन पलवड़े जे अंदरि में हिननि हिकिड़ो महलो बनायो महले खां पोइ वरी हिकिड़ी काक बनाई उन काक में हिननि रिछ बि छॾिया बांदर बि छॾिया भोला बि छॾिया हर जानवर हिनखे ख़ौफ़नाक करे हिनखे उते रहाए करे ॾिनऊं हाणे हुन मुंशी मैनेजर जेके रखिया उन्हनि खे घुराए करे मूं महिल पंहिंजा तस्वीरुनि जा फोटू ॾिना त मुल्क में वञी पढ़ो बि ॾियो ऐं ऐलान बि कयो जीअं अॼुकल्ह हिते बेले मलाखड़े जा ऐलान ॿुधंदा आहियो अहिड़े तरीक़े सां हुन जा मुंशी मैनेजर सभु निकिता हुन जूं तस्वीरूं खणी बि मुल्कनि खे ॾसींदा पिया अचनि हुन जो ऐलान ॾियनि पिया त बाबा हिकिड़ी राजानंद जी न्याणी आहे जंहिंजो नालो मूमल आहे हसीन शहज़ादी राणी आहे उनजो इहो फरमान आहे त जेको मुंहिंजे खटरे अची पहुचंदो मुंहिंजे माला ते अची पहुचंदो मां उनखे मुड़ुसु कंदसि हुनजो वचन आहे पर इन में हुनजी फीस रखियल आहे त हिकिड़ो वॾो ज़मीनदार आहे जागीरदार आहे तंहिं ते 10,000 हुनजी फीस आहे 10,000 ॾींदो पर हिकिड़ो हल्को ज़मीनदार आहे उहो 5,000 ॾींदो पर हिकिड़ो हल्को ऑफिसर आहे उहो 2,500 ॾींदो अहिड़े तरीक़े सां हर लिस्ट छा राय पर्चो ठाराए न पर्चा मुल्कनि में उॾाए छॾिया इंजी फ़क़ीर ॾींदा पिया जीअं पर्चा विया जीअं तस्वीरूं वयूं माण्हू निकिरणु शुरू कयो 3 ॾींहंनि खां पोइ माण्हू ईंदा रहिया मूमल जे हुस्न जो वॾो नुक़सानु हुयो हिकु त हसीन शहज़ादी ॿियो हुते अतर अंबीर खस्तरो सभु हारियल हुयो नुक़सानु घणो हुयो ऐं सूंहं बि घणी हुई माण्हू ॾिसंदा विया ॿुधंदा विया ईंदा विया हर को पंहिंजे हाल ते टिकट कटाए पियो हर को पंहिंजे हाल ते टिकट कटाए पियो उन टिकट वारे वटि हिकिड़े मुंशी मैनेजर बि हुया ऐं ॿी हिकिड़ी नातर नाले सां और सॼण जेका वठी उन्हनि खे मानी बि खाराए पई ऐं सुट जूं गोटियूं बि उनखे समोराए पई ऐं पोइ वठी जेकॾहिं 2 इम्तिहान इते पास थी विया त अॻिते वञी गेट टपाईंदी जॾहिं गेट मां को माण्हू टपियो त उनखे अची जानवर वठंदा काॾों बगड़ पिया अचनि काॾों हाथी पिया अचनि काॾों रिछ पिया अचनि काॾों शिकारी कुता पिया पटनि हू ख़ौफ़ में वठी दाऊं करे भॼंदो के त मुड़ुस उते ई मरी वेंदा के बेहोश थी ॿाहिरि निकिरी वेंदा पर पोइ बि हौसलो कोन ठहंदो के 3 माण्हू चरिया थी विया अहिड़े हिसाब सां हिकिड़ो ॼाणो थियो हुन जो एंट्री खणी फोटू ऐं पर्चो खणी हमीर बादशाह सूमरे वटि आयो अची उनखे ॾेखारियो हमीर बादशाह सूमरे जॾहिं फोटू मूमल ॾिठो त हैरान थी वियो यार हे छा आहे हुन पंहिंजे वज़ीरनि खे घुराए सलाह वरिती यार हेठि ॾिसो हेको एंट्री आयो आहे काक तां कि हा बादशाह असां काक ॿुधी आहे ऐं पर्चा असां बि ॾिठा आहिनि पर हीउ हिकिड़ो ढंग आहे रंग आहे हीउ हिकिड़ो जादू जो खेल आहे हिनखे तुंहिंजी जाइ न आहे उते केतिरा ई ॿुधो त माण्हू मरी विया आहिनि हींअर माण्हुनि जे लाशनि जा कोट ठही विया आहिनि एतिरा ई माण्हू त मरी चुका आहिनि केतिरा चरिया थी विया आहिनि के त सम्झ विञाए वेठा आहिनि
बहु मूमल माने दुखी आहे, हिन में का वॾी हाजत आहे। बादशाह पंहिंजे सम्झ वारो बादशाह चयो त ही आहिनि वज़ीर मुंहिंजा हेड़ी राणी चवंदा त न मानियो। मेरी ॻाल्हि ॿुधो, मूंखे इहा ॻाल्हि वणे थी। अमीर बादशाह ने चयो मूंखे ॻाल्हि वणे थी, तव्हां मुंहिंजा वज़ीर तयारी वठो, अॼु न त सुभाणे इनखे हलणो आहे। इहा माणी आहे कहिड़ी रंग जी धीउ आहे जो असां न माणींदासीं। असां ॾहे तरह चवंदा आहियूं मुस्लमान बादशाह आहियूं, का बूंद मुंहुं ॾींदासीं। अदा अमीर बादशाह हैरान थी पियो, वज़ीरनि खे चार की, जंहिंमें हिन चार वज़ीर पाण सां कया, टे वज़ीर पाण सां कया, चोथों पाण संभरी पियो। हिननि भलनि उठनि ते चढ़िया, जेके पंधु करे मूमल जे काट ते आया। जॾहिं मूमल जे काट ते आया, एंटी जेके मुंशी मड़ा हुया, हिनखे बादशाही शक्तियूं ॾिसी, वज़ीर आज़म जूं शक्तियूं ॾिसी, शख़्सियतूं ॾिसी, ऐं हिननि खे वञी घोड़ा वटा, उठ बि वटा, हिनखे वठी उन्हनि ते वञी गाहनि ते बीहारियो। अहिड़ा त जानवर घणनि जा वॾा बीठा के बुख ते मरनि पिया त के टुकी सोड़ा ते थिया। बादशाह सलाम लही आयो, बादशाह सलाम सां वज़ीर मुंशी नौकर चढ़ा मिलिया, हिननि खे इज़त भरियो, दाद ॾेई हिननि खे विहारियो। जॾहिं वेठा, अब बादशाह हिनखे घुरायो, तव्हांजो मैनेजर कहिड़ो आहे? मैनेजर चयसि आउं आहियां। अब छा ॻाल्हि आहे? चयसि बादशाह जी टिकट आहे 25,000 त वज़ीर जी टिकट आहे 15,000। तव्हां मां अलाए कहिड़ो वेंदो? बाबा ॻाल्हि ॿुधो, टिकटूं असांखे चारई ॾे, आज़माइश असां चारई कंदासीं। जेकॾहिं अवल त मां वेंदुसि, बादशाह आहियां, नथो मां माणे सघां त पोइ हीअ बि मुंहिंजा वेंदा, पोइ जंहिंजो नसीब थिए। हिन चेंज कयो, हिन चेंज कयो त बाबा हाणे हिसाब ही थींदो, तुंहिंजी 25,000, हुननि जा 15, 15, 45, 45 ऐं 25 भाऊ घणा थिया? 45, 25 भाऊ 70, पूरी 70,000 हिननि ॾेई, हिननि खां पर्चियूं वठियूं, पासियूं वठियूं। बाबा हाणे तकड़ि न कयो, तव्हां महिमान आहियो, बादशाही शख़्सियत जा माण्हू आहियो, तंहिंजे करे तव्हां असांजी चांहि पाणी पियो, नेराना न वञो, तव्हांजी ख़िदमत कयूं त पोइ अॻिते वञो। हिननि जे लाइ मानी ढाकुनि में ढके नातर खणी आई। बादशाह सलामत रुमाल पासे ते करे ऐं बिस्मिल्लाह करे उन मानीअ मां गिरह भॻो। राणू दाना हुनजो वज़ीर हुयो, राणे खणी बादशाह खे बांह खां वठो। बादशाह सलामत चरियो त कोन थी। हिते कुंड कुंड ते मौत आहे, जेके लिखाए था वठनि बाबा हिन जेठ खां अॻिते तव्हां ॼाणो, तव्हांजो खुदा ॼाणे, असांजी ज़िम्मेवारी का कान हूंदसि। बची निकितो, मूमल खे माणे निकितो, उहो अथव वक़्तु तव्हांजो। असां लिखी ॾिनो आहे, बाबा तव्हां असांजा ज़िम्मेवार न आहियो, तूं हिते मानी थो पाईं। बादशाह सलामत चरियो चवां छा, उन मानीअ जो गिरह राणे बनी ॿोड़ मञा ॿोड़े, छो त मानी जो खणी निकिरण पियो कुतो लॻो ईंदो अथव। बाज़ार हुई, शहर हुयो, कुता बि उते घुमिया पियो। राणियूं त ॿोड़ माना ॿोड़े कुते खे उछलाए ॾिनो, चई बि आज़माए त ॾिसूं, पोइ त मानी खाऊं। जॾहिं कुते वञी टुकुर खाधो त कुते खुरड़ियूं ॿ टे बादशाह ॾिठी, पाण पियो मरी, हर भरो असांखे पियो मारे। राणे छा कयो, हुन नातर खे सॾु कयो, नातर हेॾी आहे, तव्हां एतिरो ज़ुल्म जो अंदाज़ खणी पखेड़ियो आहे, तव्हांखे कंहिंजे जान जो ख़्यालु नथो थिए। हीउ मुंहिंजो बादशाह आहे, मुस्लमान बादशाह आहे, असांजी जानियूं खे सस्ती वञनि था, तव्हां पंहिंजा बरता था वठो, अॻिते मूमल माणियूं न माणियूं उहो असांजो नसीबु आहे। तव्हां त पंहिंजी कारकिर्दी चङी ॾेखारियो, तव्हां वटि पैसा न आहिनि, पैसा वठो। मानी जेकॾहिं असांखे सही करे खाराई, असां पंधु करे आया आहियूं, बुखिया बि आहियूं, बुख बि लॻी आहे, जे न त पोइ तव्हांजी मानी न खपे असांखे। नातर पंहिंजे सिर ते हथु रखी हिनखे चवणु लॻी त मूंखे कसम आहे पंहिंजे सिर जो, हाणे मानी तव्हांखे मां सही करे बेखुट खे तव्हां वेठा रहिया। नातर वञी मानी सुठी फर्स्ट क्लास करे, जंहिंमें को बि अंदेशो न हो, खणी वरी बि हिननि ढके खणी आई।
राणे हिनखे वरी बि आज़माइश लाइ चयो न नातर ॻाल्हि ॿुध अवल गिर बनी खा असां सां गॾु पोइ असां खाईंदासीं छो त हुननि खे शक अॻे ई पइजी वियो नातर चयो बेखुटे कयो मां तव्हां सां गॾु थी वेही खां उन नातर 5 गिर हिननि सां गॾिजी वेही मानीअ जा खाधा मानी हुननि बि खाई ड्रॉ कयो मानीअ में को बि ख़तरे जहिड़ी ॻाल्हि कान